वफ़ाक़ी वज़ीर ख़यालदास कोहिस्तानी चयो आहे त मुल्क में पेट्रोलियम जी क़ीमतुनि में वाध आलमी मार्केट में अघु वधण सबबु थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हुकूमत क़ीमतूं वधाइण नथी चाहे, जेका बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़यालदास कोहिस्तानी चयो आहे त वज़ीर आज़म अवाम ते भार घटि करण लाइ 130 अरब रुपयनि जी सब्सिडी पिणु ॾिनी आहे। हुन चयो आहे त पाड़ेसरी मुल्कनि में पेट्रोल पंपनि ते रश ॾिसण में आई, पर पाकिस्तान में अहिड़ी सूरतहाल न हुई जंहिं ते हुकूमत खे साराहियो वञे। हुन वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में को बि इख़्तिलाफ़ न आहे, अलबत्ता कुझु माण्हू इख़्तिलाफ़ पैदा करणु चाहिनि था। सदर आसिफ अल ज़रदारी जी क़ियादत में ऐवान सदर में अहम इजलास पिणु मुनक़िद थिया। हुन चयो आहे त मौजूदा हुकूमत ऐं 25 करोड़ अवाम जी कामयाबी इतिहाद ऐं इतफ़ाक़ जो नतीजो आहे। हुन दुआ कई आहे त जंगबंदी हमेशह लाइ क़ाइमु रहे, जंहिंसां पाकिस्तान जी मईशत वधीक मज़बूत थींदी। ख़यालदास कोहिस्तानी चयो आहे त पाकिस्तान दुश्मन खे शिकस्त ॾिनी, मोदी जे तकबुर खे टोड़े छॾियो ऐं पाक फ़ौज मार्काए हक़ तहत दुश्मन जे गुरूर खे चकनाचूर करे छॾियो।